शादी लाच ऐं भर पासे में तेज़ बरसात खां पोइ LBOD जे बंदनि ते पाणी जो दबाव वधी वियो आहे, जंहिं करे मक़ामी माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़ियल आहे। ॿिए तरफ़ बंदनि जी मज़बूतीअ लाइ इंतिज़ामिया पिणु हरकत में अची वई आहे। वधीक तफ़सीलनि खां आगाह करण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अब्दुल रज़ाक भट्टी। जी अब्दुल रज़ाक, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एशिया जो सभ खां वॾो सिम नालो LBOD बरसातुनि पवण खां पोइ जेको इन जे मुख़्तलिफ़ बंद आहिनि, जेके RD नंबर 159 ऐं RD नंबर 211, RD नंबर 295, उन्हनि ते पाणी जो तमामु वॾी जेको आहे उहो दॿाउ वधी रहियो आहे। हिते जा बंद तमामु कमज़ोर आहिनि ऐं हीउ पाणी तमामु घणो आहे जेको हीउ कमज़ोर बंदनि खे खाए रहियो आहे। हिते जूं जेके पुलियूं आहिनि, हिते जूं जेके पुलियूं आहिनि, इहे 2011 जी ॿोॾि में ख़तमु थी वियूं हुयूं। हिन वक़्तु जेको पोज़ीशन इहा आहे त पाणी तमामु घणो आहे, पुलनि जे मथां क्रॉस करे रहियो आहे। बंदि कंहिं बि टाइम टुटण जो जेको आहे उहो अंदेशो आहे। ऐं वधीक इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको 0 पॉइंट ते बि जेको पुलूं आहिनि उन्हनि जे मथां पाणी हवा टॉप करे रहियो आहे। अगरि इहो पाणी टुटे थो, अगरि इहो पाणी टुटे थो, इहे बंदि टुटनि था, पोइ 0 पॉइंट जा तमामु ॻोठ, शादी लार जा तमामु ॻोठ ऐं सिंगल चक, नेवी चक, बलोचक, कबाली चक जा तमामु ॻोठ, डिस्ट्रिक्ट थरपारकर जा तमामु ॻोठ पाणी जी ज़द में अची वेंदा। इन मक़ामी माण्हुनि इहो मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां ऐं ज़िले इंतिज़ामिया खां त फौरी तौरु नोटिस वरितो वञे, हिते जेको आपाश अमले खे मुक़ररु कयो वञे ऐं ज़िले इंतिज़ामिया जेको आहे हिते तवजा ॾे। अगरि तवजा ज़िले इंतिज़ामिया न ॾिनी, अगरि फौरी तौरु नोटिस न वरितो वियो त ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त हीउ अगरि वधीक बरसाति पई त हीउ कचा बंद टुटी वेंदा, तंहिंखां पोइ वॾी तबाही अचण जो अंदेशो आहे। जी।